में 1 महीनो अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी वियल सैयद आफ्ताब शाह जे क़तल केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ घोटकी में सैयद नादर अली शाह जिलानी जी राजगाह ते सैयद बिरादरी जी गॾिजाणी थी। गॾिजाणी में सैयद नादर अली शाह जिलानी आल सैयद वॉलंटियर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे चेयरमैन सैयद इम्तियाज़ शाह, मक़तूल आफ्ताब शाह जे वालिद शाहनवाज़ शाह, सैयद अली रज़ा शाह, मुश्ताक शाह, सैयद माजिद शाह, सिराज अहमद शाह, सैयद रिज़वान शाह समेत सैयद बिरादरी जे चङनि मुड़सनि शिरकत कई। उन मौक़े सैयद नादर अली शाह ऐं ॿियनि गॾिजी करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 1 महीनो अॻु बी सेक्शन थाणे जे हद चन्ना पंप स्टाफ वटि मक्सी बिरादरी जे हथियारबंद सैयद आफ्ताब शाह खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो हो, जॾहिं त फायरिंग में सचल शाह खे ज़ख़्मी कयो वियो हो। पर पुलिस रुगो एक जवाबदार फारूक मक्सी के गिरफ्तार कर बाक़ी महीनों गुजरण बावजूद बी सेक्शन पुलिस बे जवाबदार सद्दाम मक्सी के गिरफ्तार न करे सकी है, जेको सरेआम घुरियो आहे। उन्होंने चयो त जवाबदार बासरन उन जी पुटभराई रिटायर्ड एसएसपी न्यास चांडियो करे रहियो आहे। जवाबदार दुर केस तां हथ खणण लाइ मक़तूल जे वालिद खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सखर ऐं घोटकी जी अदालत में कूड़ियूं पटिशनूं दाख़िल कराए रहिया आहिनि त जीअं मक़तूल जो वालिद केस तां हथ खणे। हुननि चयो त असां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अपील कयूं था त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हुननि चयो त असां सैयद बिरादरी मुतहद आहियूं, एसएसपी घोटकी खे चिताव था ॾियूं त मक़तूल आफ्ताब शाह जे क़तल केस में घुर्बल जवाबदारनि सद्दाम मक्सी खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में 23 मार्च ते सैयद बिरादरी जा माण्हू हज़ारनि जी तादाद में गॾिजी क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक कंदा। उनजी ज़िम्मेवारी घोटकी पुलिस जी हूंदी।